अल्लाह ताला जो पैगाम हुआ मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फरमान आहे तो जो हिन जगह ते अचण जेको थियो आहे इहो टाइम पास करण जे लाइ कोन थियो आहे तूं हिते पंहिंजा झोल मुस्तफा करीम जी मोहब्बत सां भरण जे लाइ आयो आहीं मजे पाकना मजीद में इरशाद फरमायो आ अल्लाह ताला मोमिन जे मथा वॾो एहसान फरमायो आ जो अल्लाह ताला वॾे शान वारो ऐं वॾे मान वारो रसूल मोमिनन ते रवानो फरमायो आ अल्लाह तबारक व तआला जने एहसान मोमिनन ते फरमायो अदा जने एहसान अल्लाह मोमिनन ते कयो आ त मुस्तफा जे अचण ते जेको ख़ुश थींदो आ उहो मोमिन हूंदो फिक्र के खुशी कान थींदी आ अल्लाह तबारक व तआला फरमायो मुंहिंजो एहसान मोमिनन जे मथां आ या अल्लाह केॾो एहसान फरमायो अल्लाह ताला फरमायो अहिड़ो नबी अता फरमायो मां जो अहिड़ो नबी कंहिंखे बि मां अल्लाह ताला कोन अता फरमायो तमामु ओझड़नि तमामु किनड़नि साधड़नि खे मुस्तफा मदीने वारे में जहिड़ो नबी अल्लाह फरमायो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आमद मुबारक थी मुझो महबूब हिन जहान में तशरीफ वठी आया त हबीब आयो त लुटे लुटे पीर हो पियो पानी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह अरबी जुबान में लिखा तोखे अरबी जुबान समझ में कान आई या पर मां तोखे इन जो तर्जुमो सिंधी जुबान में करे ॿुधायां त तुंहिंजो ईमान ताज़ो थी वञे ही किताब मुंहिंजी लाइब्रेरी में मुंहिंजे वालिद गिरामी हज़रत सुल्तानुल वाइज़ीन शेर मुस्तफा हज़रत रोज़ी वारे जो सचो हुर्र फ़कीर जो सुभान अल्लाह उनकी लाइब्रेरी शरीफ में हक़ जो लिखियल हो कलमी सूरत में वो मां हिन किताब खे ॾिठो पढ़ियो त मुंहिंजो त तमामु वॾो उम्दा किताब आहे हिन उम्दा किताब जी छपाई थियणु घुरिजे जदीद अंदाज़ में त जीअं हर माण्हू पढ़े पर मूंखे ख़बर कान हुई त हिन जे लिखण वारो केरु आहे छो त हिन जे मथां लिखियो पियो हो फ़क़ति बुज़ुर्ग जो नालो लिखियल हो अशरीफ़ अब्दुल रसूल बिन अब्दुस समद अल्लाह ख़बर हुई कान त बुज़ुर्ग किथां जो आहे पर जेॾी महिल मां किताब पढ़ियो त किताब पढ़ण सां मूंखे अल्हम्दुलिल्लाह तमामु घणो मज़ो आयो ऐं तमामु घणो सुकून आयो मां ॻोल्हा में रहियुसि बुज़ुर्ग किथां जो आहे किथां जो आहे किथां जो आहे
मुसा हिंदुस्तान जी हिकड़े आलिम दीन राबतो कयो पंहिंजे कंहिं मसइले जे लाइ ऐं ॻाल्हियुनि में हिन बुज़ुर्ग जो नालो वरितई। मां चयोमांसि साईं हिन बुज़ुर्ग खे सुञाणी थो? जी हा साईं मां हिनखे सुञाणां थो। इहो सिलसिला आलिया क़ादरिया जो आहे ऐं असांजे हिंदुस्तान वारे गुजरात जो रहण वारो आहे। सुभाणे इंसान जंहिं शइ सां मुहबत कंदो आहे उहा शइ इंसान खे नेठ कंहिं न कंहिं हवाले सां किथां न किथां मिली वेंदी आहे। पोइ मां उन बुज़ुर्ग सां ॻाल्हि कई पोइ हिकिड़ो किताब पियो आहे जेको कलमी आहे, अञा ताईं छपियो न आहे। कहिड़ो? मुंहिंजो किताब जो नालो आहे अश-शमाइल अल-मुहम्मदिय्यह अला साहिब अस्सलातु वस्सलाम। किताब जो नालो आहे शमाइल मुहम्मदी। साईं हे किताब उन बुज़ुर्ग जो इहा अल्लाह वारे जी करामत चए थी जो मां इहो किताब पंहिंजे हिंदुस्तान में पियो ॻोल्हियां ऐं इहो वरी तव्हां वटां मिली वियो आहे। मुझे तो याद अल्लाह वाले जी करामत चे कि तो बोलियो पे मां हिता सिंध में बोलियो पे किताब मां वटा पर मुखे खबर न लिखियल कजवा तोखे खबर वा त किताब असा जे फिलाने बुजुर्ग जो पर किताब तो वट काने। किताब मु वट नालो मु वट कोन, नालो तो वट पयो आ, किताब मु वट पयो आ। वरी अल्लाह एड़ो इंतजाम फरमायो जो तो जो राबतो जो मौलाना निजामुद्दीन हाने इंग्लैंड में रहंदो आ। अल्लामा मुफ्ती निजामुद्दीन उनके मां बुधायो मेहरबानी फरमाए ऐं तमां हिकड़ी मेहरबानी कयो फोटो कॉपी मुझे हवाले कयो। मां किताब छपाईंदुसि किसो कोता मां किताब में फोटो कॉपी करे मोकलियो उन इंग्लैंड में उन बुजुर्ग हिन जी मथा कम करायो। हाणे किताब छपी आयो आहे कटे दी थी आ वट पहुतो आ। हाणे मां पंहिंजे तरफ़ अॼु दिल चले थी त का ॻाल्हि हूअं त मां पंहिंजे खीसे मां कढी ॻाल्हि कोन कंदो आहियां, क़ुरान मां कंदो आहियां, हदीस मां कंदो आहियां या औलिया इकराम जे फरमान मां कंदो आहियां। पर मुंहिंजी दिल चवे थी त अॼु अखर अखर हिन में पढ़ंदो ॿुधाईंदो वञा, तर्जुमो कंदो वञा, तोखे मदीने पाक जो सैर कराईंदो। दुखी ॻाल्हि कोन कंदुसि इंशाअल्लाह। या मुर्शिद जी मेहरबानी आहे उस्ताद जा पढ़ायल बे उस्ताद कोन आहियूं जो सम्झूं था त तव्हांजे साम्हूं अहिड़ो थुल्हो किताब अरबी खणी आया आहियूं त तव्हांजे लाइ अहिड़ी ॻाल्हि न कबी जेका तव्हांजे पल्ले न पवे, ईअं कोन कबो बल्कि ॻाल्हि अहिड़ी कबी जेका तोखे मांखे सम्झ में अचे ऐं तुंहिंजे अकुल में वेहे। हाणे सलाद पढ़ंदो अॼोको मीलाद महबूब जो तोखे हिन किताब मां पढ़ी ॿुधायां मां कोन लिखियो आहे, साईं खलीफे साहब कोन लिखियो आहे, मौलाना मोहम्मद अयूब मगरी साहब कोन लिखियो आहे। असां जे सिंध जे के आलिम जो कोन लिखियल जो को चवे त बाबा तव्हां सोचन बिरेलवी लिखियो आहे। 12वीं सदी जो बुजुर्ग आहे जेको 1130 हिजरीअ में 1130 हिजरीअ में उन जी वफ़ात आहे। माना 12वीं सदी 13 14 15 300 साल अॻु में जो बुजुर्ग आहे। जेकॾहिं हिन में ॻाल्हि लिखियल उम्म ई आहे जीअं असां बयान कंदा आहियूं त तोखे मञणो पवंदो त रूए ज़मीन ते जेको अक़ीदो आहे उहो या रसूल अल्लाह चवण वारनि जो अक़ीदो आहे, मञणो पवंदो। न त केरु चवंदा अंग्रेजी होता फलाना बाबा तू डालडा तोखे कहिड़ी ख़बर सचे गया जी तू त नहीं हो जाओ तोखे 60 साल कोन थिया 70 साल कोन थिया नवा जावा हो जेके लीला का पाक के हराम करण वाला आयो। हाणे अच त मां तोखे ॻाल्हि इब्तिदा खां पढ़ी करे ॿुधाईंदो वेंदुसि, तर्जुमो कंदो वेंदुसि। अबा इजाज़त ॾियो था नाराज़ न थींदव। हाणे तव्हां चओ मौलवी साहब बाबा तव्हां अरबी पढ़ंदव असां सम्झंदासूं किथां इंशाअल्लाह ताला उस्ताद कामिल मुर्शिद कामिल तव्हांखे सम्झाईंदो वेंदुसि। सलात मुंहिंजे में सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि राजा हबीब अल्लाह।
हज़रत अल्लामा अब्दुल रसूल जो नालो आहे अॼुकल्ह तोखे अहिड़ा माण्हू मिलंदा जेके चवंदा अब्दुल रसूल नालो लिखणो या इहो नालो रखणु जाइज़ नाहे त मञणो पवंदो त अॻु में खां वठी करे बुज़ुर्ग इहो नालो रखंदा आया आहिनि ॿुधाईंदा आया आहिनि हाणे माण्हू चवंदा त अब्दुल रसूल नालो पंहिंजो न रखो हे पुराणो बुज़ुर्ग आहे उनजो बि नालो अब्दुल रसूल आहे ॻाल्हि थो फरमाए त हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फरमान आहे हज़रत अल्लामा अबू नुअैम रहमतुल्लाह तआला अलैहि नकुल फरमायो आहे चवे थो अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो लम यज़लिल्लाहु युनक़िलुनी मिनल अस्लाबि तय्यबति इलल अरहाम ताहिरति मुसफ़्फ़ल मुहद्दबा ला ततशरब शुरबताने इल्ला कुन्तु फी खैरिहिमा अल्लाह जो हबीब तो फरमाए अल्लाह ताला मुझे नूर के पाकन में रखियो ऐं पाकन खां मुंतकिल फरमाईंदो अल्लाह ताला मुझे नूर के कहिड़ी जगह ते रखियो जंहिं जगह ते पलीती हुई कान रुगो पाकाई अल्लाह जो हबीब तो फरमाए हदीस पाक इन किताब में नकुल थियला त अल्लाह ताला मुझो नूर मुंतकिल फरमाईंदो आयो ऐं वो नूर मुबारक जेको आहे वो पाक अमड़ जे पेटन खां अल्लाह तबारक व तआला उनखे मुसफ़ा ऐं मुहज़्ज़ब साफ़ ऐं सुथरो फरमाए करे अल्लाह तबारक व तआला उनखे मुंतकिल फरमायो आहे त अल्लाह जो हबीब फरमाए थो जॾहिं मुझो नूर उन कबीले में वेंदो हो जंहिंजे लाइ अल्लाह ताला मुझो बचण लिखियो आहे अल्लाह जो हबीब फरमाए थो त रूए ज़मीन ते उन कबीले ऐं ख़ानदान खां वधीक को इज़त वारो हूंदो ई कोन हो अल्लाह जॾहिं बि मुझो नूर रखियो जंहिं जॻह ते बि मुझो नूर रखियो उहो ख़ानदान सभ खां वधीक भलो हो सभिनी खां वधीक इज़त वारो हो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ने इरशाद फरमायो त मुझो ख़ानदान पाकन खां हलंदो आयो पाकन में मुंतकिल थींदो आयुसि मुझो नूर मुबारक अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो त हलंदो 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 इहो मुझो नूर पर हज़रत आदम वटि हो उतां खां शीश वटि मुंतकिल थियो हज़रत शीश खां मुंतकिल थींदो इहो नूर मुबारक त अची करे हज़रत सैयदना अब्दुल्ला मुस्तफा करीम जे वालिद वटि पहुतो ऐं हज़रत सैयदना अब्दुल्ला खां मुंतकिल थी करे अम्मा आमिना वटि पहुतो सुभान अल्लाह ज़ोर सां अञा ज़ोर सां अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी अम्मा जो शान केतिरो बुलंद आहे जो मां इन किताब मां तोखे अॻिते बसि हिकिड़ो पनो छॾे हदीस पाक पोइ तोखे ॿुधाईंदुसि पर विच ते मां तुंहिंजी ख़िदमत में इहा ॻाल्हि अर्ज़ु कयां त रूए ज़मीन जूं अमड़ियूं वालिदाऊं हिक पासे पर मुस्तफा जी अमड़ हिक पासे उनजो शान तव्हांजो छा अक़ीदो आहे महबूब जी अमड़ शान वारी आहे अल्लाह ताला वरी तव्हां ते महिरबानी फरमाई असां ते महिरबानी फरमाई अम्मा आमिना जो एहसान सॼे जहान ते अम्मा आमिना जो थोरो आहे तव्हां ऐं असांजे मथां तोड़े आया मुस्तफा अम्मा आमिना वटि झोली उनजी आहे पर थोरो सॼे जहान ते थियो आहे आया घर आमिना जे आया घर आमिना जे हज़रत हबीब आया परे नंबर पे तुझा मुझा नसीब आया आया घर आमिना जे जो नसीब भलो थियो आहे उहो थो करे सुभान अल्लाह आया घर आमिना जे हज़रत हबीब आया पहले नंबर पे तुझा मुझा नसीब आया आया घर आमिना जे आया घर आमिना जे
अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो इरशाद फरमाए अम्मा आमिना मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत खां पोइ हिन जहान में अचण खां पोइ मुस्तफा करीम जी अमड़ी हिन जहान मां पर्दो फरमाए अया यह हदीस पाक अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सैयदा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा नकुल फरमाया अम्मा सैयदा आयशा सिद्दीका फरमाए थी हजरत हबीब अकरम जॾहिं हज बैतुल्लाह फरमायो उन जो नालो हज्जतुल वदा माना अलविदाई वारो हज जॾहिं मुंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो हज फरमायो दुआ कजो त अल्लाह ताला तव्हां ऐं असां सभिनी खे काबतुल्लाह जो हज नसीब फरमाए आमीन त चओ तुझो खर्च कोन लॻंदो आमीन जो असां चऊं अल्लाह ताला कंदो मक़बूल ॾिसंदासीं मदीनो ॾिसंदासीं अल्लाह जे हबीब जेॾी महिल हज्जतुल वदा फरमायो बाबू तो फरमाए मर्रा बी अला अक़बतिल हजून वहुव बाकिन हज़ीनुन मुग़तमुन महबूब हिक जगह तां गुज़रिया पर महबूब जे चेहरे मुबारक ते मलाल जा आसार हा ऐं महबूब जे अखियुनि मां पाणी पियो पए माना रोइन सैयदा आयशा से फरमाई त महबूब जे अखियुनि मां जॾहिं महिल मां पाणी नांदे ॾिठो त परेशान थियसि या रसूल अल्लाह तव्हां रो छो पिया अव्हां जे अखियुनि में पाणी छो आहे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या हुमैरा इस्तमसिकी जो सैयदा आयशा की महबूब जो लक़ब ॾिनल हो हुमैरा पाण प्यार में इहो लफ़्ज़ करे सॾींदा नालो वठंदा उम्मत ॾियणी आहे महबूब जी घर वारी आहे असां मोमिननि जी माउ पर अल्लाह जो हबीब कॾहिं कॾहिं उन्हनि खे या हुमैरा चई करे इन लक़ब सां सॾींदा हुआ अल्लाह जे हबीब फरमायो ओ हुमैरा यानी आयशा तू पंहिंजे पाण खे उठ ते जो वेठी महबूब फरमायो पंहिंजे पाण खे मज़बूतीअ सां पकड़ होशियार थी वेहिजां हज़रत सैयदा आयशा की फरमाए मां उठ ते वेठी हुअसि त ख़्याल सां वेठसि जो उठ लुॾे पियो कि थोरो अॻिते हलियासीं फमकस मलियन ثم عاد इलैय वहुव फरिहुन मुतबस्सिमुन थोरी देर बस मस्ती ॾिसां त महबूब जो चेहरो मुबारक गुलाब जे गुल वांगुरु महके पियो त महबूब ख़ुशि थियनि पिया अगारो महबूब जे अखियुनि में ॻोड़ा उन खां पोइ महबूब फरमायो ओ आयशा उठ ते मज़बूतीअ सां वेहिजां सैयदा आयशा उठ ते मज़बूतीअ सां वेठी ख़्याल सां वेठी हाणे बस फरमाए सुम्मा मकस मलियन थोड़ी देर बस गुज़री आस्ते आस्ते अॻिते जो हलियासीं त अल्लाह जे हबीब जे चेहरे ते मां ॾिठो त गुलाब जे गुल वांगुरु महके पियो ऐं मुतबस्सिमुन महबूब मुस्कुराइनि पिया फक़ाल ज़हबतु लिक़ब्रि उम्मी फसअलतु रब्बी अन युहयिहा फअहयाहा फआमनत बी ओ उहे माण्हू जेके चवंदा नऊज़ बिल्लाह त महबूब अकरम जी अमड़ सां नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह मुस्लमान कान ही अल्लाह जी पनाह जेके ईअं चवंदा उहे ॿुधनि अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो त ओ हुमैरा ओ आयशा मां पंहिंजे अमड़ सां जे क़ब्र ते वयुसि अल्लाह का दुआ घुरियम अल्लाह ताला मुझी अम्मा के क़ब्र मां ज़िंदा फरमाए करे बाहर रवानो फरमायो ऐं अल्लाह ताला मुझी अम्मड़ के जेडी महिल ज़िंदा कयो त मुझी अम्मड़ क़ब्र मां बाहर आई ऐं बाहर अची करे मुझी अम्मड़ चयो ला ला
إلا الله لا إله إلا الله لا إله إلا الله لا إله إلا الله محمد رسول الله حضرت سیدنا حضرت محمد مصطفیٰ کو جو حضرت حبیب فرمائے تو مجھے امبڑ پجے قبر ماں باہر آئی وری کلمو بھرے کرے ماں محمد کریم کے راضی کیائی سبحان اللہ واللہ متا کو دل جو مریض ایکڑا ہوندا تا مریض شوگر جا ایکڑا مریض ہوندا تا بلڈ پریشر جا ایکڑا مریض ہوندا بیچارا مٿے جي سور جا وری ایکڑا مریض ہوندا تا دل جا انہن جي وچارن جي دل جيڪا سو بیمار ہوندي آ مانا نفاق جو مرض ہوندو آ انہن ماڻهن کي جيڪي دل جا مريض هوندا انهن دل جي مريضن مان ڪنهن مريض جي ذهن ۾ اهو خيال نه وڃي جي ڏٺي اڳ ۾ مسلمان کان هي تڏهن نبي صحيح دعا گھري وہ قبر کھلی وہ باہر نکتی وہ کلمو بھري وہ اسا واری ڳال سچي تھی ته مسلمان اڳي کان هي وہ مسلمان ٿي نن اڳيان جيڪي به نبي گذريا انهن نبي جو جيڪو طريقو آ ان طريقي جي مٿان مسلمان ہوئی پر يا اللہ تعالی وڌيڪ عزت فرمائي جو اللہ فرمايو مان قبر مان وري ڪنهن جيرو دوبارہ مٿي کون ڪندو يا سنت ناهي طريقو ناهي جيڪو مو قبر ۾ ويو وري قيامت ۾ اٿندو پر محبوب تنهنجي عمل کي دوبارہ زنده ڪيا تو تنهنجي مٿان قلبو ڀري ته اڃا توکي اطمينان وٿي ته اڃا توکي خوشي الله تعالی فرمائے دین فطرت دین فطرت انہن جو ایمان ان طریقے تے ہلیا پہ مسلمان ہویا پر ان حدیث جو مطلب یہ ہوا کہ اللہ تعالی محبوب جی عزت خاطر امڑ سائن کے دوبارہ زندہ فرمایو ۽ دوبارہ زندہ تھی ۽ محبوب جے مٿان کلمو بھری محبوب فرمایا تو کلمو بھری وری مجھے امڑ قبر میں دوبارہ ہلی وئی جو سبحان اللہ اجو جو سبحان اللہ قبر کھلی وہ اما سائیں بار تشریف وٹھی آئی وری جیری تھی وری روح قبض تھی وری روح قبض تھی تو وری ساکو قبر میں لیٹی پئی وری قبر بند تھی وئی ایو کیو ماں چاں تو ابا تو پنجے عقل تے نہ ان ڳال تے ہتھ یا مجھے بچڑے اللہ جی قدرت وا جيڪو بنا پيء جي بنا والدا جي بنا ماء جي آدم پیدا فرمائيندو جيڪو بنا پيء جي رگو امڑ جي پیٹ مان حضرت عيسى پیدا فرمائيندو يا مجھے بچڑے اللہ جي قدرت وا جو اما آمنہ زندہ تھی وری ماجے قبر میں آرامی بھجتي تھی پئی آهي یا اللہ جی قدرت وا جيڪو اعتراض تو کرے وہ اللہ جي قدرت تے اعتراض تو کرے عالم سمورن فرمايو مجھے محبوب جانے کے والدین حضرت سیدنا عبداللہ ای امڑ سائن اما آمنہ بھئی مؤمن آہن بھئی مسلمان آہن ہے مولوی تجھے حالت جو تم چاہی تا مجھے اما مجھو ابو مسلمان ہے تو کہ مولوی کے چاہیے سن مانے کافرانی یا مانے تجھے کافرانی یا دوزخ میں بھی ابو تو جو کافرہ دوزخ میں بھی تو مولا جا ہیرا دودا پھٹی پودا پھوٹارے تو کہ تو یہ کیا تو چڑ مجھے ابے کے کافر جو تو مصطفیٰ جے امڑ ابے کے کافر چودے ان اساں تو کے چھڈے دیندا سے قسم خدا جو اساں کے اللہ دین نصیب فرمایو ہے محبوب مدینے والے جے امڑ ابے جے صدقے جڑ کر نصیب فرمایو اما آمن ایڑو تو کو نجے آ تو کلمہ پڑھی ایڑو تھورو اساں سے نہ کرے تو کو کلمہ نصیب تھے ہا نہ यो अल्लाह ताला तुझे मुझे मथा मेहरबानी फरमाई हजरत अल्लामा अब्दुल रसूल तो इरशाद फरमाए सुभान अल्लाह चाहता तो एगड़ी नहीं गाली जेको ही मुल्कन मुल्कन में एक मुल्क वा मिस्र जो मुल्क बुधो हजरत यूसुफ सब बुधो तला हजरत यूसुफ वारो जो वतन वो मिस्र उन मिस्र में एकड़ो आलिम दीन थी गुजरियो आ
जंहिंजो नालो आहे हज़रत अल्लामा जलालुद्दीन लक़ब नालो अथसि अब्दुर रहमान हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि वॾो आलिम दीन केॾो वॾो आलिम दीन केॾो वॾो आलिम दीन अवा जागो था तवज्जो आहे तव्हांजी एॾो वॾो आलिम दीन जो अल्लामा जलालुद्दीन सुयूती खे मुंहिंजे महबूब मदीने वारे जागंदे निंड जागंदे अल्लाह जे हबीब 70 दफ़ा पाण अची करे ज़ियारत कराए घणा दफ़ा 70 हलायो 70 1 2 3 4 5 6 7 न 70 10 20 30 40 50 60 70 अदा महबूब जी ज़ियारत हिकु दफ़ो ई खोड़वा हां बेड़ा पार था थिए न महबूब जी ज़ियारत जो त वॾो शान आहे महबूब मदीने पाक में जेकॾहिं आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह महबूब आहे महबूब जेकॾहिं मदीने पाक में पंहिंजे रोज़े पाक में नज़र फरमाए अॼु हिन ख़ासि फ़कीर जे जलसे जे मथां त कुल जी शफ़ाअत मुस्तफ़ा जो के ॾियारे में फरमाए अल्लाह के हबीब के अल्लाह ताला या ताकत ॾिनी असीं बि चऊं था रब ॾिनी आहे ताकत मुल्क के कहिड़ो पेट में सूर आहे तव्हां चओ था त मुस्तफ़ा खे अल्लाह ताला ताकत ॾिनी आहे मुस्तफ़ा खे ताकत हा बाबा असीं चऊं था ॾिनी अल्लाह वॼण वारो ॾाढा तूं छो सड़ी अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब खे इज़त अता फरमाई आहे अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि 70 दफ़ा ज़ियारत तक कई पर अॼु मां तोखे ॿुधायां त इहा ज़ियारत थियसि छो एतिरा दफ़ा माना हिन मां साबित थियो त हुन ते महिरबानी हुई आवाज़ अचे थो हले ठरिया पिया छो न ठरंदड़ मुस्तफ़ा जो ज़िक्र त दिलि उठारी थी ठरण जी त ॻाल्हि आहे छो न ठरंदा सीनो ठरे थो सुकून अचे थो इन जे करे तव्हां तवज्जो बेटा पेंडाल तव्हांजो सोड़ो थी वियो आहे माशाअल्लाह कनातूं खुली वयूं आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह हाणे माण्हू ॿार पहिरें साल आया सो माण्हू थोरा ॿिए साल आया सो माण्हू वधी विया वरी टियों साल वरी माण्हू अल्हम्दुलिल्लाह हींअर ॾिसूं पिया त एतिरा माण्हू थी विया ऐं अलाह फ़क़ीरनि खे इहा इस्तिक़ामत नसीब फरमाईंदो अलाह त एकड़ बि थोरा पौधा हिते मुस्तफ़ा जा परवाना अञा वधीक करे हक़ीक़त में फ़क़ीर खे शाबस आहे जो ॻोठ वारनि सां गॾिजी करे इहे हेॾो सुहिणो प्रोग्राम सजाए थो ऐं तव्हां बि अचो था ऐं मां तव्हांखे नसीहत कंदुसि त अहिड़नि प्रोग्रामनि में पंहिंजो हिसो मिलाईंदा कयो मूंखे न बल्कि प्रोग्राम कराईंदड़ सां पंहिंजो हथ वंडराईंदा कयो जेकॾहिं अल्लाह जे हबीब जे मीलाद में तुंहिंजो रुपयो क़बूल पइजी वियो तुंहिंजे 7 नस्लनि जा बेड़ा पार थी अहिड़े दीनी प्रोग्रामनि में उन्हनि सां गॾु हथ वंडराईंदा कयो घणाई कुकड़नि जे मेल ते पैसा लॻाया हां कुकड़ वेड़ा ढंगनि जी मेल हां ॾिसंदा हो न हाणे मञिजो न सचार वेठो ढंगनि जी मेल हुन ते पैसा अबा इहा शर्त हराम कुकड़ वेड़ण हलाल हराम ॻाल्हायो न ॻाल्हाए खपी वेठा हिलाल हराम ॻाल्हायो हराम पुछो था बेटा ढंगनि जी मेल ते शर्त हणण हिलाल हराम ॻाल्हायो पुछो था ॻाल्हायो नमाज़ छॾण न पढ़ण हिलाल हराम हराम नमाज़ नथो पढ़े हराम जो कम थो करे नाजायज़ कम थो करे पुछो था छा कूड़ ॻाल्हाइण हिलाल हराम ॻाल्हायो जब करो चाहे गावरी वाले भी थोड़ा सा दे कल्टीवेटर घुमाई नाराज हो गया नसीहत तो तमाम असां हेड़ा प्रोग्राम अटेंड कयूं तो कुछ सीखी वञो कुछ पैगाम खणी वञो तव्हांखे इन ॻाल्हि ते गौर करणो आहे त महबूब जी हिकु दफ़ो ज़ियारत थिए त बेड़ा पार हज़रत जलालुद्दीन सुयूती खे 70 दफ़ा थी आहे सबब कहिड़ो